अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जिताऊं तव्हांजो पंहिंजो मिठा कान मिठल मस्त। अॼु सराड़ी जे हिकु इलाइक़े में रोड जो कमु पिया कयूं। हिते तमामु घणो सीउ आहे, हिते माक पई रही आहे। ॾिसो त अञा बि 10 थियण वारा आहिनि। चारे तरफ़ धुंध थोरी लॻी पई आहे। तमामु घणो सीउ आहे। हिन साल सिंध में तमामु वधीक सीउ थी रहिया आहिनि। अलाह साईं सभु जान जो ख़ैरु करे। उमेद आहे तव्हां दोस्तनि जो बि रब पाक ख़ैरु कंदो ऐं तव्हांखे सलामत रखंदो। महिरबानी दोस्तनि जूं जेके मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़ुशि आमदीद। ऐं नाचीज़ कुझु बि न आहियां, इहे तव्हां दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि जेके असांजी हिमत अफ़ज़ाई कयो था ऐं असां तव्हां भाइरनि जा थोराइता आहियूं। अलाह तव्हांखे शादो आबाद रखे। सो इजाज़त वठंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जिताऊं तव्हांजो पंहिंजो मिठा कान मिठल मस्त। अॼु सराड़ी जे हिकु इलाइक़े में रोड जो कमु पिया कयूं। हिते तमामु घणो सीउ आहे, हिते माक पई रही आहे। ॾिसो त अञा बि 10 थियण वारा आहिनि। चारे तरफ़ धुंध थोरी लॻी पई आहे। तमामु घणो सीउ आहे। हिन साल सिंध में तमामु वधीक सीउ थी रहिया आहिनि। अलाह साईं सभु जान जो ख़ैरु करे। उमेद आहे तव्हां दोस्तनि जो बि रब पाक ख़ैरु कंदो ऐं तव्हांखे सलामत रखंदो। महिरबानी दोस्तनि जूं जेके मुंहिंजा वीडियो ॾिसंदा आहिनि ऐं उन्हनि खे पसंदि कंदा आहिनि, लाइक कंदा आहिनि, उन्हनि खे मुंहिंजे तरफ़ां ख़ुशि आमदीद। ऐं नाचीज़ कुझु बि न आहियां, इहे तव्हां दोस्तनि जी महिरबानियूं आहिनि जेके असांजी हिमत अफ़ज़ाई कयो था ऐं असां तव्हां भाइरनि जा थोराइता आहियूं। अलाह तव्हांखे शादो आबाद रखे। सो इजाज़त वठंदासीं। सिंध सलामत, साथ सलामत।